नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार अमा यहाँ बिशारत सुमरो नजर विजन हासी खास खबर। थाने कई मीर अली में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 4 जवान शहीद थाने जिला के कोटकिट में असमतुल्ला शाहीन ग्रुप जा दहशतगर्द मारिजी विया। ISPR मौजूद मारिजी वियल दहशतगर्दन में दानियाल और शाहीन उर्फ ज़ाकिर शामिल। बई दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस के टारगेट किलिंग और भुंग अगवा की वारदातुन में मुलवस रहा हैं। मीर अली में ऑपरेशन दौरान 4 जवान शहीद थिया। शहीदन में बावल नगर वासी हवालदार मुनवर, लखी मुरवत वासी सिपाही जकाउल्ला, कोहाट वासी फरहान और अब्दाबाद वासी शिराज शामिल हैं। पाकिस्तान के अज़ीम दग ते आणण लाइ कोशिश वठी रहिया आहियूं। वक़्तु ॿुधाईंदो त मेट्रो ट्रेन मुल्क खे वधीक फ़ाइदो पहुचाईंदी या सिहत कार्ड। पंजाब जे हर ख़ानदान खे सिहत कार्ड फ़राहम कयो वेंदो, जंहिं ज़रिए हर शहरी 10 लाख रुपयनि ताईं इलाज कराए सघंदो। फिलहाल रियासत में हर माण्हू जी बुनियादी ज़रूरत पूरी थींदी आहे। उन जी हिक कड़ी सिहत कार्ड बहितरीन क़दम आहे। पाकिस्तान जे कंहिं बि हुकूमत एॾो वॾो फ़ैसिलो नाहे कयो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो लाहौर में तक़रीब खे ख़िताब। इमरान खान माशी जंग में IMF अॻियां हथियार फिटा करे छॾिया। स्टेट बैंक जूं चाबियूं IMF खे ॾियण ऐं मिनी बजट जी तबाही जा असर ईंदड़ साल पवंदा। हुक्मरान सस्ती तरीन जॾहिं अवाम महांगाई तरीन में पाकिस्तान रहे थो। महांगाई, बेरोज़गारी ऐं माशी तबाही मौजूदा हुकूमत सबब थी रही आहे। ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ जो बयान। स्पीकर हाउस के आइन तहत न पियो हलाए। स्पीकर खिलाफ बेएतमादी वारी रथ जल्द अपोजिशन जे सलाह सां आणींदासीं। हुकूमत जे करतूतनि जी ख़बर पइजी वई आहे। तॾहिं हुकूमत पार्लियामेंट मां मिनी बजट पास करण लाइ ज़ोर भरे रही आहे। मिनी बजट जी वोटिंग वारे ॾींहुं बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं शहबाज शरीफ शरीक थींदा। सवलाई सां मिनी बजट जी आड़ में अवाम मथां ज़ुल्म थियण न ॾींदासीं। PP अॻवान नवीद कमर ऐं शाज़िया तामरी जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। नेपरा बिजली 99 पैसा फी यूनिट सस्ती करण की मंजूरी दे छी। नेपरा बिजली अघन में घटाई की मंजूरी माली साल 2021 के आखिरी छमाही एडजस्टमेंट की मद में ॾिनी। नेपरा फैसलो नोटिफिकेशन लाइ वफ़ाक़ी हुकूमत ॾांहुं माने छॾियो। नालायक हुकूमत के दौर में दवाऊं महांगी थी वयूं आहिनि। मुतहदा पाकिस्तान ऐं GDA वारा रोज़ानो तमाशो कनि पिया। GDA ऐं मुतहदा पाकिस्तान मिनी बजट की मुखालफ़त छो न कई। इतलात वारे वज़ीर सैद गनी जो मीडिया सां ॻाल्हायो। चई मुतहदा जी शराफ़त खां कराची जो बचो वाक़िफ़ आहे। मुल्क में बिजली, गैस, खंडु ऐं अटो महांगो थी विया आहिनि। ठटे भरिसां गारो थाणी जे दर्शन नाले में कुछ ॾींहंनि मां मिलियल लाश की सुञाणप कराची वासी शुएब अहमद खान तौर थी। शुएब अहमद खान के 8 दिसंबर से डिफेंस में अगवा कयो वियो हो। पुलिस मूजिब शुएब खान के अगवा की FIR डिफेंस थाने से दाखिल थियल है। कराची के इलाके सोल्जर बाजार में हथियारबंदन की फायरिंग में पुलिस इंस्पेक्टर समेत 2 ॼणा मारिजी विया। पुलिस मूजिब मारिजी वियलनि में जावेद बलोच नाले शख्स भी शामिल है, जो SHO कलाकोट रही चुको है। जैकबाबाद के जोड़े चौक वाले इलाके में कार इल्जाम हेठि नौजवान कतल, नारी मरी। जाबदारन गोलियों हणी नौजवान यासीन लुंड के कतल कर छॾियो। नारी गुलनाज ज़ख्मी, नारी के गणती जी हालत में लाड़काणो मुंतकिल कयो वियो। सकरन की माली थाणी जद में भाव था भेण कतल। जवाबदार अली गुल सोलंगी पंहिंजी भेण बेनज़ीर के गोलियों हणी कतल कयो। भरिसां मंगणे जा पुल वटां एक शख्स जो खूह में लाश आयो। लाश की सुञाणप पीरगोठ के सालार पाड़े वासी सनाउल्ला लांघा तौर थी। संदस भाउ ज़ियाउल्ला जो चवण है तो सनाउल्ला 15 ॾींहं खां पुरस्कार नमूने गुम हो। वारा भरिसां स्कूल के चौकीदार के जवाबदारन तशद्दुद करण खां पोइ कतल करे छॾियो। गोठ गुलबेड़ो वासी सादिक अली गौरवेज के
जवाबदारनि तशदुद करण बाद क़त्ल कयो। ऐं टंडवा उधम भरिसां फौजी मोड़ ते ट्रक जो मोटरसाइकिल की टक्कर, औरत फोत, हिकु औरत ज़ख़्मी। कुंभलग ॻोठ एतवार अली गोपांग वासी फौजी जवान जावेद गोपांग पनियाकिल में रोड हादसे में फोती वियो। तलार वेझो मियां पुट स्टॉप वटि हैदराबाद रोड ते चिंकी रिक्शा खाई में किरी पियो। ॿिनि ॿारनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी। This headline